महांगाई सटियल अवाम खे रिलीफ मिलंदो या टैक्सिस जी थींदी भरमार। नए माली साल 2023-24 जी 14,500 अरब रुपयनि खां वधीक वफ़ाक़ी बजट अॼु पेश कई वेंदी। क़ौमी तरक़ियाती बजट जो काथो 2,709 अरब रुपया मुख़्तस। वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम जो हदफ़ 1,150 अरब रुपया मुक़रर। सूबनि जे तरक़ियाती बजट 1,559 अरब रुपया मुख़्तस। ईंदड़ माली साल लाइ इक़्तिसादी तरक़ी जी रफ़्तार जो काथो 3.5% ऐं महांगाई जी शरह 21% रहंदी। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम थींदो। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी बजट पेश कंदो। वफ़ाक़ी बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 15 खां 20% इज़ाफ़े जो इम्कान। सिंध जी बजट में 40% वाधे सां गॾु 617 अरब रुपया रखण जी तजवीज़। बजट में महांगाई सटियल अवाम ते 700 अरब खां वधीक टैक्स लाॻू करण जी तजवीज़। गाॾियूं, मोबाइल फ़ोन, मेकअप, इम्पोर्टेड एनर्जी ड्रिंक्स, शैम्पू, साबुण, थांवनि ऐं बिस्किट समेत ॿियूं शयूं महांगियूं थींदियूं। प्रॉपर्टी सेक्टर ऐं कंपनियुनि जे मुनाफ़े ते नवां टैक्स लाॻू थियण जो इम्कान। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे इजलास खां अॻु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार ईंदड़ माली साल जी बजट ते ब्रीफिंग ॾींदो। काबीना ईंदड़ माली साल जी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾींदी। पाकिस्तान समेत केतिरनि ई मुल्कनि में दहशतगर्दीअ जी कार्रवाइयुनि में मुलविस ख़तरनाक दहशतगर्द अफ़गानिस्तान में मारिजी वियो। हिन ॾहाके जो इंतिहाई घुर्बल दहशतगर्द सनाउल्लाह गफ़ारी उर्फ़ शहाबुल हाजिर अफ़गानिस्तान में मारिजी वियो। ख़तरनाक दहशतगर्द अफ़गानिस्तान जे इलाइक़े कुनर में मारिजी वियो। दहशतगर्द पाकिस्तान, उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान ऐं ईरान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में दहशतगर्दी जी कार्रवाइयुनि जो मास्टरमाइंड हो। दहशतगर्द खे 2021 में गॾियल क़ौमुनि, अमरीका, यूरोपी यूनियन आलमी दहशतगर्द करार ॾिनो हो। अरबी समुंड में मौजूदु सामूंडी तूफ़ान बाइपर जो आहे रुख़ तब्दील करे वरितो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामूंडी तूफ़ान हाणे उत्तर ऐं ओभर तरफ़ वधी रहियो आहे। हिन ट्रैक ते पाकिस्तान ऐं भारत जा इलाइक़ा अचनि था। सामूंडी तूफ़ान कराची जे ॾाखणे इलाइक़नि खां 1120 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे।